मुस्तक़बिल में अहिड़े वाक़िअनि खां रोकण जे लाइ सख़्त खां सख़्त सज़ा हिनखे सख़र जेके वॾे चौक ते सरियाम फांसी ते लटकायो वञे। जेके बम धमाका कंदा आहिनि, जेके दहशतगर्द कंदा आहिनि, उन खां कई गुना वधीक ख़तरनाक वाक़ियो आहे इहो। सॼे मुआशिरे जो कंध शर्म खां झुकी वियो आहे। अहिड़ो वाक़ियो सिंधी समाज खे बदनाम कयो वियो आहे पूरी दुनिया में। असांजो मुतालबो आहे अहिड़े जलाद दहशतगर्द पीर खे सख़्त खां सख़्त सज़ा फौरी तौर ते ॾिनो वञे ताकि ॿियनि जे लाइ हिकिड़ो इबरत जो निशान थिए। जी खां असांजो इहो मुतालबो आहे त तव्हांजे लाइ बि हिकिड़ो इम्तिहान आहे। जीअं तव्हां चार्ज वरितो आहे, हीउ तमामु वॾो वाक़ियो आहे। पूरे पाकिस्तान जे तारीख़ में जेको हीउ वाक़ियो आहे तमामु वॾो कयो। फौरी तौर ते पाण हिन जो नोटिस वठी ऐं पाण हिन जी निगरानी, हिन सॼे इंक्वायरी जो पाण निगरानी कनि ताकि जेके पुलिस वारा आहिनि, उतां जो जेको स्टाफ आहे, डॉक्टर आहे, उहे सभु पीर खां ॾिनल आहिनि। केर बि उते सही इंसाफ़ ऐं इन्वेस्टिगेशन करण जे लाइ तयारु न आहे। इन जे लाइ पाण हिन जी निगरानी करे कराची जे लेबार्टरियुनि में हिन जो टेस्ट करायो वञे, सख़्त खां सख़्त सज़ा हिनखे ॾिनो वञे।